इल्जाम लगो हज़रत मूसा जी इज्जत दे माई इल्जाम है तो मूसा मुसा ज़िना कई हज़रत मूसा बेचारे के हथ कड़ियों लगी हुई अल्लाह बेचारो जेल में वनी पहुंचो रोई वेठो अल्लाह आगे फरमाए तो मुझे अल्लाह आज़ई मुझे तो खबर ही ना मागे तो पतो ही ना है अल्लाह केड़ी माइया मुझे इल्जाम है उन्हें ज़ना जो ओ मुझे अल्लाह मादन ख्याल खूं भी पाक मां तुझो नबी मां तुझो पैगंबर मां तुझो रसूल हेडो वडो इल्जाम अल्लाह फरमायो मूसा रो न परेशान न थी मां अल्लाह आज़ई तुझी इज्जत जी हाँ हाँ सफाई बयान कराइन तुझी इज्जत जा तराना गाराइन तुझे मथों जेको इल्जाम लगो आ उनके खत्म कराइन तरदीद कराइन साईं वो कीअं भला अल्लाह फरमायो मूसा जे माई तुझे मथों इल्जाम हुआ उहा माई इन इल्जाम जी तरदीद कंदी उहा माई तोखां माफ़ी वठंदी उहा माई तुझी इज्जत जो तरानो गाईंदी चैसई थी न तो सके अल्लाह फरमायो ओ मूसा चवे जे माई तुझे मथों इल्जाम हुआ उहा माई तुझे साम्हूं आंदी वञे तुझे साम्हूं जीअं उहा माई ईंदी पोइ ॾिस त मां अल्लाह कीअं तो माईअ जी ज़ुबान फेरायां जीअं ई माई आई आहे हज़रत मूसा के ॾिठे रोई वेठी ज़ुबान फिरी वई रोई करे चवे थी ते कूड़ो इल्जाम है वहाँ मां मूसा ते मूसा बेकसूर मूसा बेगुनाह मां कारून को पैसा वरता पैसनि जी लालच में मूसा वेचारे ते इल्जाम है वहाँ हिन तो वेचारे मूंखे कुझु न कयो मां मूसा को भी माफ़ी थी वठां ओ मुझा अज़ीज़ो माई थी चवे भले कारून मूंखे माराए छॾे त माराए छॾे पर मां मूसा नबीअ जे इज्जत जा तराना ॻाईंदुमि बराबर इहो नबी आहे पैगंबर आहे रसूल आहे हिन जो चेहरो ई ॿुधाए थो अल्लाह फरमायो ओ मूसा दे हाल वाल चैसई वॾी तुंहिंजी महिरबानी जंहिं माई इल्जाम हो साॻी माईअ खां तूं मुंहिंजी इज्जत जा तराना थो ॻाल्हाए अल्लाह फरमायो अल्लाहुल मौला फलहुल कुल्लु हस्बुनल्लाहु व निअमल वकील निअमल मौला व निअमन नसीर अञा वॾी आवाज़ लगो हज़रत यूसुफ ते इल्जाम अल्लाह माई है इल्जाम ज़ुलेखा सजी तांगे किसे जी खबर माई पान हज़रत यूसुफ के सते कमरे ते सती माड़ीअ ते वठी कड़ा कुल्फ हणी कपड़ा पांजा लाए हज़रत यूसुफ के चे भई हई तलक हेडे निहार मां इन वक्त जो लाए केडो इंतजार कयो हज़रत यूसुफ फरमाए तो मुंहिंजी अम्मा ओ मुंहिंजी भेण हे शादी करे तूं तो मुंहिंजी अम्मा लगी तूं तो मुंहिंजी भेण लगी हे छा तूं सिस्टम ठाहे मूंखे हेॾे वठी आई आहीं के मूंखे पंहिंजी नफ़्सानी ख्वाहिश पूरी करणी आहे हज़रत यूसुफ अखियूं बंदि करे ऐं दुआ थो करे मुंहिंजा अल्लाह माई सवा ज़िना जे लाइ तैयार थी आई आहे कपड़ा पंहिंजा लाथा अथई हाणे मुंडे सुरी आहे तंहिंजे करे महिरबानी फरमा मदद फरमा वमा उबर्रिउ नफ्सी इन्नन नफ्स लअम्मारतुम बिस्सूइ इल्ला मा रहिम रब्बी क़ाल माअल्लाह ओ मुंहिंजा अल्लाह तूं मुंहिंजनि जी
मदद करण वालो अल्लाह फरमायो ओ यूसुफ तो सदको मां जी कई माए मोटन तुझो कमा कड़ा कुल्फत थोड़े माये जे चंबे मो आजाद करण मां अल्लाह सही कमा व मन यतवक्कल अल्लाह फहुव हस्बुहु तबारकल्लज़ी बियदिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। अञा वॾे आवाज़ सां साईं हिन माईअ जा ताला आया आहिनि कड़ा ॾिना अथई कुल्फ आया अथई चाबियूं हिन जे कब्ज़े में आहिनि कीअं निकिरंदो रब फरमायो इन्नका अला चओ त सयूं कुल शैइन क़दीर रब फरमायो मूंखे चाबियुनि जी ज़रूरत ई न आहे मूंखे इन दरवाज़नि खे खोलाइण जी ज़रूरत ई न आहे रुगी मां हुकुम कंदो वेंदुमि मां अल्लाह साईं इन दरवाज़नि खे चवंदो वेंदुमि इहे दरवाज़ा पाण ई परे थी वेंदा कड़ा कुल्फ पाण ई टुटी पवंदा तूं निकिरंदो अॼु माईअ जे इन चंबे खां बचाए पंहिंजे रहमत वारे भाकुर में मां तोखे महफ़ूज़ थो बणाए छॾियां। हज़रत यूसुफ मोटियो आ माई चिंबड़दी आई शिकार हथन मो निकतो पियो वञे माई हज़रत यूसुफ अॻियों आ माई पोइतों आ उघाड़ी आ नंगी आ ज़ोरीअ चिपड़ा कयूं थी अचे आखिर बाहर निकता सतई दरवाजा पार कया कड़ा टुटंदा विया दरवाजा भजंदा विया हज़रत यूसुफ आजाद थी ॿार अची पहुतो जीअं जो ॿार पहुतो त माई बि कढ अज़ीज़ मिस्र ॿार बीठो अञा हुन महिल आयो ज़ुलेखा जो मुड़ुसु इते माईअ बयान मटायो माईअ जो हेॾो हेॾो कहर हे साथियो तूं हिनखे पुटलो करे पालियो अॼु हिन मूंसां ज़ोरीअ कई आहे अॼु मुंहिंजा कपिड़ा लाथा अथई अॼु मूंसां ज़ना जी कोशिश कई अथई वारो करे हिनखे हथ कड़ियूं लॻाए वारो करे हिनखे जेल में विझराए वारो करे हिनखे फाईअ ते चाढ़ हज़रत यूसुफ जे अखियुनि मां पाणी वही आयो चवंदो मुंहिंजी अम्मा ओ मुंहिंजी भेण छो थी कूड़ ॻाल्हाए वठी भी पाण वई दरवाजा भी पाण बंद कई कड़ा कुल्फ भी पाण ॾिनई कपड़ा पंहिंजा पाण लाथई ज़ोरीअ ज़िना ते मूंखे मजबूर पई करे मां त रब खां मदद घुरी हुन महिरबानी करे बचायो आहे वरी हाणे बयान मटायो थी माई रोअण में शुरू थी वई त हेॾो ज़ुल्म वरी ज़ोरीअ भी मूंसां पियो करे त हाणे इल्ज़ाम भी मूं ते ॾियणो हाणे ते अज़ीज़ मिस्र कावड़े गुस्से में जियो जलाल में जियो ऐं हुकुम कंदो वारो के यूसुफ खे हथ कड़ियूं हणो हज़रत यूसुफ फरमायो भले हथ कड़ियूं हाणे हूंदो त हणो भले जेल में विझो त विझो भले फाई घाट ते चाढ़ियो त चाढ़ियो पर उन खां पहिरियों फैसलो त थिए जेकॾहिं मूं ते ॾोह बीहे त मां ॾोह भरण लाइ तयार पर जेकॾहिं मां इहो ॾोह कयो ई न आहे पोइ शाजी मूंखे सज़ा था ॾियो इते अज़ीज़ मिस्र ॻाढ़ो थी वियो कंहिं केरु आहे जेको असांजो फैसलो करे कंहिंखे ताक़त आहे मां वज़ीर आज़म हीअ मुंहिंजी घरवारी ज़ुलेखा कंहिंखे मजाल आहे जो असांजे विच में फैसलो करे अल्लाह फरमायो यूसुफ चवेसि त नंढड़ो ॿार खीर पिया अॻु फैसलो कंदो जेको न सुञाणे त तूं अज़ीज़ मिस्र वज़ीर आज़म न सुञाणे त हीअ तुंहिंजी ज़ाल आहे ज़ुलेखा जो नालो आहे न सुञाणे त मां तव्हांजो गुलाम आहे यूसुफ जो नालो आहे हा नंढड़ो ॿार अचे के नंढड़ा ॿार कीअं फैसला कंदा आहिनि कीअं ॻाल्हाईंदा आहिनि
चे मुखे पाने रब में यकीन आयो तो यूसुफ फरमायो इते अजीज मिस्र कावड़ में जियो चे ठीक यो भी तुझो शौक पूरो दा क्यों ऐलान थियो त जेके भी खीर प्याग बार रायन वे बार वे मायूं खणी अचन हाने अजीज मिस्र कावड़ में दो हज़रत यूसुफ के चवे हथ रखन बारन मा ए पो न चो जाए त हे बार गलाया ए पो न चो जाए त हे बार गलाया ए पो न चो जाए त हे बार गलाया रखत हज़रत यूसुफ के बार दे हथ रखियो हाने तारीख डेट मुकर्रर थी हुई फैसले जी हज़रत यूसुफ के इयो अल्लाह दो घरे मुझा अल्लाह मुझी मदद कजा ओ मुझा अल्लाह मां तुझे चवण दे नंढे बार दे फैसलो रखियो बार दे जाई गालाइंदा ही ना यो फैसलो किए कंदो अल्लाह फरमायो मां जो वेठो ओ यूसुफ परेशान थियण जी का भी जरूरत ना है इते अजीज मिस्र चवे दो साथो भणवण करे के न मां तो सान दो गालाया अजीज मिस्र तो चवे खबर पौंदी यूसुफ हाने दुनिया के तू की ख्वार तो थे सजी दुनिया जे साऊं के तो खेजा कनोंदा क्यों दिस जाए नंढा बार किया गालाइना मुझी जाल ते इल्जाम दोणी मुझी जाल पापा आखिर हज़रत यूसुफ फरमायो सही वो टेम दा चंडो हलंदे हलंदे वा तारीख भी अची वई फैसले वारी हाने एडो अजीज मिस्र वेठो आ एडो उनजी घरवारी एडो हज़रत यूसुफ एडो वा माई खीर प्याग बार के ढोल में सुमारी वेठी आ अजी पब्लिक गड थी आ अजी खल्क गड थी साथो थे फैसलो तो थे फैसलो केर कंदो चे नंढड़ो बार कंदो चे बार गालाइंदा ही ना भला कीअं फैसलो कंदो चे या ख़बर ही ना अजी माण्हू गॾु थिया होरो अजीज़ मिस्र मेशां थो ॾे हज़रत यूसुफ के माई दिल जो दिल में खिले थी तो बार न गालाइंदो यूसुफ कूड़ो थींदो मुंहिंजी इज्जत जा नारा लगदा अजीज़ मिस्र भी खुश तो थे बार न गालाइंदो मुंहिंजी इज्जत मुंहिंजी घरवारी जी इज्जत बची पवंदी हाँ भई खुश न दिल में मानो भी खुश त बार काथों गालाइंदो अजीज़ मिस्र जी इज्जत बचदी उन जी ज़ाल जी इज्जत बचदी हाने मेशां तो दे अजीज़ मिस्र यूसुफ के हज़रत यूसुफ दिल जे दिल में तो अल्लाह सां गालाए ओ मुंहिंजा अल्लाह मदद फरमा अल्लाह फरमायो यूसुफ थोरो इंतजार कर मेशां बर्दाश्त कर सजी पब्लिक गॾिजे त पोइ हिक मनो मां अल्लाह अहिड़ो तो नंढड़े ॿार खां फ़ैसिलो करायां जो सारी दुनिया जा माण्हू हैरान ऐं परेशान रहिजी अजीज़ मिस्र मेशां गालाए न ॿार खे छो न गालाए ज़ुलेखा दिल जो दिल में ख़ुशी थी थे तो बार न गलाइंदो हज़रत यूसुफ दिल जो दिल में रोए ओ मुंहिंजा अल्लाह मदद फरमा आईली दिल जी आवाज के ॿुधण वारो केर मुश्किल कुशा केर हाजत रवा केर ओ फरमाया मैं युजीबुल मुज़्दर्र इज़ा वयक्शिफु अस्सूअ वयजअलुकुम खुलफाअल अर्ज़ इलाहुम अल्लाह कलीलन मा तज़क्करून। नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा जमियत उलमा इस्लाम नारे तकबीर। दिल जो दिल में चवे तो मुंहिंजा रब मदद करो मुंहिंजा अल्लाह फरमाए परेशान न थी यूसुफ मां वेठो आहियां माण्हू गॾिजंदा आहियूं हिक ई धक में तुंहिंजी सफ़ाई बयान था कराए माण्हू अची गॾु और नंढड़ो ॿार अम्मा जे हंज में सुतो पियो अल्लाह फरमायो उथ छोकिरा उथ
किताबन में अचे तो तफसीरन में अचे तो यो नंढड़ो ॿार खीर पिया को अम्मा जे हंज में ईअं ठही संभरी वे तो जीअं असां तव्हांजी कोर्ट में जज ठही संभरी वेंदा आहिनि। अञा वॾे आवाज़ सां, अञा ईमानी जज़्बे सां। माण्हुनि मुहरणियूं निकिरियूं, चई केरु उथियो आहे, चई ॿार उथियो आहे। कंहिं उथारियो त चई ख़बर कान्हे, चई छो उथियो आहे, चई फैसले लाइ उथियो आहे। चई नंढड़ा ॿार ॻाल्हाईंदा ई न आहिनि, फैसलो कीअं कंदो। आख़िर नंढो ॿार हाणे अम्मा जे हंज में थो ॻाल्हाए, जुमला ई कुल अहिड़ा जुमला ॻाल्हाए जो मिंट हिकिड़े में सॼो फ़ैसिलो खुलाए रखे। चइनि कान कमीसू कुद्द मिन कुबुल फसदकत वहुव मिनल काज़िबीन। इन कान कमीसू कुद्द मिन दुबुर फकज़बत वहुव मिनस सादिकीन। अञा हो रहा था क्यों सुभान अल्लाह, अञा भी आस्ते था क्यों सुभान अल्लाह। केरो थियो जो नंढड़ो ॿार थियो। छा तो चवे जुमला ई कुल घणा जुमला हाय। कंहिं भोतार खे, कंहिं सरदार खे, कंहिं रेस खे, कंहिं जज खे, कंहिंखे अहिड़ो ॻाल्हाइण न अचे, कंहिं वकील खे जहिड़ो नंढड़ो ॿार हज़रत यूसुफ जे बारे में ॻाल्हायो। अल्लाह से हुनखो अहिड़ो ॻाल्हायो। ॿार चवे तो त जंहिं छोकिरे ते इल्ज़ाम आहे, नालो नथो खणे हज़रत यूसुफ जो, जंहिं छोकिरे ते इल्ज़ाम आहे उन जा कपड़ा ॾिसो, जेकॾहिं अॻियूं कपड़ा फाटल अथसि त पोइ छोकिरो कूड़ो आहे, माई सची आहे, माई छॾा कई आहे, छोकिरे चिबड़ा कई आहे, तॾहिं खमीज़ अॻियूं फाटी पई आहे। पर जेकॾहिं खमीज़ पोयों फाटल आहे तो छोकिरो सचो आहे, माई कूड़ी आहे। छोकिरो अॻितों भॼंदो आयो आहे, माई पोयां चिबड़ा कंदी आई अथसि। तंहिंजे करे ॾिसो त मशीरो थी करे छोकिरे जा कपड़ा ॾिसो। इन कान कमीसू कुद्द मिन कुबुल फसदकत वहुव मिनल काज़िबीन। इन कान कमीसू कुद्द मिन दुबुर फकज़बत वहुव मिनस सादिकीन। अञा वॾे आवाज़ सां भॼना जो मशीरो थिया। ईअं जो नज़र कयूं त हज़रत यूसुफ जो चोलो अॻियों न बल्कि पोयों फाटो पियो। इते हज़रत यूसुफ जी इज़त जा नारा लॻी विया। ज़ुलेखा ऐं अज़ीज़ मिस्र शर्मिसार थी वई। हज़रत मूसा ते इल्ज़ाम लॻो, उन जी इज़त ते इल्ज़ाम लॻो त अल्लाह साॻी माईअ खां सफ़ाई बयान कराई। हज़रत यूसुफ ते इल्ज़ाम लॻो त अल्लाह ने नंढड़े ॿार खां फ़ैसिलो करायो। जॾहिं मुंहिंजे हुज़ूर जी घरवारीअ ते तो इल्ज़ाम लॻे, अम्मा आशा ते तो इल्ज़ाम लॻे, हुज़ूर जी इज़त ते तो हमलो थियो, हुज़ूर जे घर ते तो हमलो थियो। इते अल्लाह फरमायो कंहिंखे ॻाल्हाइण जी ज़रूरत नाहे। मुंहिंजे नबीअ जे घर ते हमलो थियो आहे, मुंहिंजे नबीअ जी इज़त ते हमलो थियो आहे।
तंहिंजे करे मां खुद खुदा पाण ॻाल्हाईंदुमि सूरह नूर जूं 18 आयतूं अल्लाह ताला कुरान मजीद में नाज़िल फरमायूं अम्मा आशा जे शान में हुजूर जी इज्जत में हुजूर जे मान में इन्नल्लज़ीन यरमूनल मुहसनातिल गाफिलातिल मुमिनात लुइनू फिद्दुनिया वल आखिरह वलहुम अज़ाबुन अज़ीम। अञा वॾे आवाज़ सां लगे तो थकी पिया वॾे आवाज़ सां अञा ईमानी जज्बे सां चो नबी वॾो प्यारो अथसि चो त सही चो हुज़ूर मिठो मोहम्मद करीम वॾो प्यारो अथसि उनजी इज्जत वॾी प्यारी अथसि चो अल्लाह खे त प्यारी आहे पर मोमिननि मुस्लमाननि खे बि हुज़ूर जी इज्जत हुज़ूर जी ख़त्मे नबुवत हुज़ूर जो घर जो सभिनी खां वधीक प्यारो आहे। मोमिननि जूं निशानियूं घणियूं अन्नबी औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजु उम्महातुहुम। अल्लाह फरमायो मोमिननि जूं निशानियूं बहन हिक निशानी मोमिननि जी आया जो पंहिंजी जान पंहिंजे माल पंहिंजनि बचनि ॿारनि खां वधीक मिठड़ा मोहम्मद करीम तोखे चाहींदा तुंहिंजी इज्जत खे रखंदा तुंहिंजे ख़त्मे नबुवत ते कुर्बानियूं ॾींदा तुंहिंजी रिसालत ते जानियूं कुर्बान कंदा बच्चा ॿार कुर्बान कंदा ऐं ॿिए नंबर ते मोमिननि जी निशानी आया व अज़वाजु उम्महातुहुम ऐं तुंहिंजनि यारनि घर वारनि खे पंहिंजी सग नमण खां वधीक इज्जत कंदा ऐं उन्हनि खे जीज लम्हा करे मञींदा रहंदा ऐं जीअं तोते लफ़्ज़ बर्दाश्त न कंदा मोमिन ईअं तुंहिंजनि घर वारनि ते बि लफ़्ज़ बर्दाश्त करण लाइ तयारु न हो। अञा वॾी आवाज़ चओ असां न नबी साईं ते लफ़्ज़ बर्दाश्त कंदासीं न नबी साईं जे घर ते लफ़्ज़ बर्दाश्त कंदासीं चो न नबी साईं जे सोरनि ते लफ़्ज़ बर्दाश्त कंदासीं चो नबी साईं जे न साहबा ते लफ़्ज़ बर्दाश्त कंदासीं। मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो अहिड़ा पक्का मोमिन मुस्लमान थी ॾेखारियो हुज़ूर जा सच्चा इश्क थी ॾेखारियो पंहिंजूं जानियूं पंहिंजो माल पंहिंजा बच्चा ॿार सभु कुर्बान कयो इन में तव्हांजे लाइ कामयाबी आहे। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे हिते बि आबाद आख़िरत में बि सोन जे बंगलनि जा